सिंधु देश मुक़दर साईं GM सैयद रहवारा सिंधवासियों क़ौमी कारकुनों हारी पोरियत दानिश्वर वकील उस्ताद जी सिंधु देश जी साईं GM सैयद अॼु पाण वरी ॻाल्हायूं था। मां तव्हां सां मुखातिब आहियां सिंधी क़ौम सां, सिंधी समाज सां, ऐं मूं तमामु घणो गौर कयो आहे त सिंध जी जेका मौजूदा सूरत हाल आहे, ग़ुलामीअ जी जेका बदतरीन ऐं भयानक सूरत असांजे अॻियां आहे, उन वक़्तु सिंधी समाज खे, सिंधी क़ौम खे, क़ौमी तहरीक खे, असां सभिनी खे, मां बि उन में आहियां, तव्हां बि उन में आहियो, समूरनि सिंधियुनि खे छा करणु घुरिजे, छा असीं करे रहिया आहियूं ऐं सिंध सां छा थी रहियो आहे, इहे टे ॻाल्हियूं आहिनि जिन खे असांखे सम्झणो पवंदो। ग़ुलामी एॾी त भयानक शिकिल ऐं सूरत इख़्तियार कई आहे जो पंजाबी फ़ौज पंहिंजे फ़ौजी ज़हन सां जंगी हिकमत अमलियुनि तहत सिंध जे चपे चपे ते सामूंडी पटीअ खां वठी उत्तर ताईं थर बर इहे समूरा जेके असांजा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में पंहिंजा नापाक पेर जेके आहिनि उहे फ़ौज मज़बूत पई करे, ज़मीनूं अलाट थियनि पियूं, शहरनि में हिननि खे तामीराती उन्हनि जे लाइ प्लाट वॾा वॾा ॾिना पिया वञनि, ऐं सामूंडी पटीअ में जेके 6000 एकड़ हिननि खे ॾिनी वई आहे, उन खां सवाइ समूरी सिंध में फ़ौज लथल आहे, आदमबू लॻी पई आहे। जिते बि का ज़मीन ॾिसनि था त हीउ टुकड़ो जंगी हिकमत अमलीअ जे हवाले सां बि बहितर आहे, हे इक़्तिसादी हवाले सां बि जेको आहे सो बहितर आहे, त उन ते कब्ज़ो था कनि। ऐं जेका सिंध गवर्नमेंट आहे, सिंध जा जेके हुकुमरान नाम निहाद हुकुमरान आहिनि, उहे उन्हनि खे लिखी था ॾियनि त बाबा हे 6000 एकड़ तव्हांजी, हे 20000 एकड़, हे 50000 एकड़, ऐं उहा लुटमार जेका आहे सा लॻी पई आहे। अहिड़ी सूरत हाल में सिंधी क़ौम ऐं क़ौमी तहरीक खे छा करणु घुरिजे, असीं कयूं छा पिया, इन ते असांखे वीचारण जी ज़रूरत आहे। छाकाणि त हिकिड़ी ॻाल्हि सिंधवासी इहा पंहिंजे ज़हननि में रखो त पंजाब जी फ़ौज हिंदुस्तान सां मुक़ाबिले करण जे लाइ हिननि कान ठाही आहे, इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो। पंजाबियुनि पंहिंजी फ़ौज पाकिस्तान जे जबरी इल्हाक़ रियासत में क़ैद जेके बि तारीख़ी क़ौमूं आहिनि, उन्हनि क़ौमुनि खे ग़ुलाम करण जे लाइ इहा जेका हिननि फ़ौज जेका ठाही आहे। न त तव्हां ॾिसो, हिननि 71 में पादर खाधा, 65 में हिननि जूता खाधा, कारगिल में हिननि मार खाधी, जॾहिं बि इंडिया सां थोरी बि हिननि खोस कई आहे त उते हिननि खे पादर खाइणा पिया आहिनि। पर बंगाल में हिननि 30 लख माण्हुनि खे शहीद कयो। बलोचनि जो, पश्तूननि जो क़त्लेआम जारी आहे। सिंध जे चपे चपे ते जेको कब्ज़ो थिए पियो, इहा सुभाणे जी तमामु वॾी वेढ़ाद जेका थींदी, उन जी पंजाब पंहिंजी तयारी करे पियो। यानी हर ज़िले में फ़ौज वेठी आहे, विहारनि पिया। उहा फ़ौज जेका तालकनि खां वठी नंढनि शहरनि ताईं हर जेको आहे सो चपे चपे ते जेका वेठी आहे, इहा पंजाब जे पारां ऐलान आहे त हू सिंध ते जेका जंग ईंदड़ वक़्त में मुसलत करणु वञे पियो, उन जी इहा हिकिड़ी फ़ौजी हिकमत अमली ऐं स्ट्रेटेजी आहे। साॻे वक़्त ते सिंधी समाज खे ऐं सिंधी माण्हुनि खे, क़ौमी तहरीक खे गुमराह कंदे असांखे वरी जुज़वियात में फसाए थो वञे। यानी बजाए इन जे त सिंध जा माण्हू, सिंध जी क़ौमी तहरीक जेका आज़ादीअ जे लाइ
हिकिड़ी वसी हिकमत अमली, वसी इताद, वसी जेका जदोजहद आहे, उन जदोजहद जा जेके बुनियाद आहिनि उहे रखे उन्हनि ते अमल करे असांखे हिननि वरी नंढड़नि नंढड़नि वाक़िया कनि था, असीं उनजे पोयां डोड़ूं था, गुमराह था कनि। सिंध जी क़ौमी तहरीक खे हिननि मुंतशिर करे छॾियो आहे। नंढा नंढा असांजा ग्रोह, नंढा नंढा असांजा यानी मफ़ाद, नंढियूं नंढियूं असांजूं शख़्सियतूं, असांजूं अनाऊं, असीं गॾु वेहूं कोन था, असांखे गॾु वेहणु नथो ॾिनो वञे। फ़ोनूं अची थियूं वञनि त फलाणे सां गॾु न वेझो, फलाणे सां गॾु न वेझो, फलाणी जन्ना ते लाहे ॻाल्हाइणो। नतीजे में कॾहिं उत्तर जा जेके असांजा क़बीला रहनि था, माण्हू रहनि था, उन्हनि में चंद माण्हू धाड़ियल जे रूप में जेको आहे सो विझी था छॾीनि उन समाज में, ऐं उन्हनि खां वीडियो क्लिप्स छॾीनि था, ऐं सॼे सिंधी समाज में हिकिड़ो थी थो वञे धाड़ियल धाड़ियल धाड़ियल, यार असीं त धाड़ियल आहियूं। सिंध जो माण्हू धाड़ियल आहे। इहा उर्दू मीडिया, रियासती मीडिया, इहे फ़ौज, ISI, दुनिया में जिते किथे प्रोपेगेंडा था कनि त बाबा हीअ त धाड़ियल आहिनि। ॾिसो हिननि हुन सावंत खे जेको आहे सो शहीद कयो, हिननि जेको आहे सो पढ़ियल लिखियल माण्हुनि खे खणी था वञनि, ॿारनि खे खणी था वञनि। हाणे असांखे हिकिड़े पासे इहे धाड़ियल बचा था वञनि, ॿिए पासे शहरनि में वॾे टाइम खां हाणे इहे ॿोरीबंद लाश बंदि थिया आहिनि, पर इहे ॿोरीबंद लाश, इहे दहशतगर्दियूं, माण्हू मारणु, माण्हुनि खे क़तल करणु, ड्रिल मशीनूं, इहो छा हो? इहो सभु कुझु फ़ौज पिए कयो। यानी हिकिड़े पासे असां धाड़ियुनि में सुक थी वियासीं, वरी हिन पासे जेको शहर असांजा दहशतगर्दनि जे हवाले कया विया, मथां बुनियाद परस्ती, मज़हबी बुनियाद परस्तीअ खे इन तरीक़े सां लाथो वियो जेका सिंधी समाज जे उन हज़ारनि सालनि जे रवादारी, इंसान दोस्ती, सहप, बर्दाश्त, उन जे ख़िलाफ़ु जेके हिकिड़ी साज़िश पई थिए, ऐं उहे हिकिड़ी इंतिहा पसंदि मूंखे यादि आहे त हिकिड़ो टाइम हूंदो जो नंढनि नंढनि शहरनि में बि वॾा बोर्ड लॻा पिया हूंदा हुआ त वाचो जेको आहे जहादी जेके आहिनि उहे असां भर्ती था कयूं, सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ु जेके अफ़गानिस्तान में हिननि खे जंगी माण्हू ख़ता थिए, त उहे जेका बुनियाद परस्ती असांजे समाज में हिननि लागू कई, उहो जेको रवादारी आहे, इंसानी माणपो जेको सिंधी क़ौम जी सुञाणप रही, उनखे कापारी धक हणण जी जेका आहे उहा साज़िश थी। सोशल मीडिया ते अचूं था त रुॻो ॾाढ़ीअ में हथ आहिनि हिक ॿिए जे, उहे असां नथा कयूं। का बि सियासी धुर, को एकड़ ॿेकड़ क़ौमी कारकुन को घड़ी खणण जे लाइ गुमराह थींदो हुजे, पर इहा रिपोर्ट आहे त 74-75 हज़ार खां वधीक जेके आहिनि से फेसबुक आईडियूं आहिनि, ट्विटर आईडियूं आहिनि, जेके ISI जा माण्हू आहिनि उन्हनि मुक़ररु कयो आहे। उहो IT सेल हिन जो वसी जेको आहे, जेको नफ़्सियाती जंग हिकिड़ो त सिंधी क़ौम जे ख़िलाफ़ु ऐं क़ौमी तहरीकुनि जे ख़िलाफ़ु करे पियो, ॿियो हर पार्टीअ जे नाले में हिकिड़ा जस्मम जा थियो, जस्कम खे गारियूं पिया ॾियनि, जस्कम जा थियो ॿिए खे पिया गारियूं ॾियनि, ॿिए जा थियो टे खे पिया गारियूं ॾियनि। नतीजे में असां जॾहिं सोशल मीडिया ते अचूं था त ॼण दिलि ई खॼी थी वञे, हिते छा पियो थिए। यानी असांखे उन गुमराहीअ में जेको आहे सो उहो हिननि फासाए छॾियो आहे। नतीजे में जेके मामला, जेके क़ौमी तहरीक जूं पॉलिसियूं, यानी मां क़ौमी तहरीक थो चवां त उनजो मतिलबु आहे त समूरियूं क़ौम परस्त पार्टियूं जेके सिंधु देश ऐं साईं GM सैद जे फ़िक्र खे मञीनि थियूं। क़ौमी तहरीक मां असांजी जेका मुराद आहे उहा इहा आहे त केरु बि ॻाल्हाए थो, जेकर सनान ख़ान अची तक़रीर करे ऐं चवे त बाबा क़ौमी तहरीक हिन थी सम्झे, हिन जो मतिलबु न आहे त को मां चवां थो तूं क़ौमी तहरीक छो आई। केरु बि क़ौमी तहरीक जेको बि ॻाल्हाए थो क़ौमी तहरीक जो टर्म यूज़ करे थो, जेको पॉलिसी डिक्लेयर करे थो, जेका मजमूई तरह पॉलिसी आहे, जेका सॼे समाज खे सम्झ में अचे थी, क़ौमी कारकुननि खे, दानिश्वरनि खे, उहो जेकॾहिं नेरेटिव केरु बि ॾिए थो त उहो क़ौमी तहरीक जो नेरेटिव आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो त सिंध जी क़ौमी तहरीक, जस्मम बि क़ौमी तहरीक आहे। मां ॻाल्हायां पियो, हे क़ौमी तहरीक आहे, समाज सां मुखातिबु आहियां, क़ौमी तहरीक तव्हां सां मुखातिबु आहे। जॾहिं बि केरु मुखातिबु थींदो त उहा क़ौमी तहरीक हूंदी। इन करे मां सम्झां थो त जेका ग़ुलामीअ जी सूरत हाल आहे, यानी फ़ौज जेकॾहिं चपे चपे ते क़ाबिज़ आहे, पाकिस्तान पंजाबी इस्तेमारियत
पंजाबी साम्राज्यत जो हिकिड़ो नालो आहे ऐं फ़ौज उनजी उहा खाटू पुट जेको सिंध में चवंदा आहिनि न, उहो खाटू पुट आहे जेको कब्ज़ो थो करे सिंध ते कब्ज़ो, बलोचनि ते कब्ज़ो, पठाणनि ते पश्तूननि ते कब्ज़ो, जिते किथे कब्ज़ा करे ऐं पंजाब जो पेट पालीनि था ऐं ही वसी पैमाने ते पाकिस्तान खे पंजाबी सल्तनत में तब्दील करणु था चाहिनि। इन करे क़ौमी तहरीक पंहिंजे समाज खे, सिंधी समाज खे, सिंध जी क़ौमी तहरीक असीं जेके ॿ चारि ॻाल्हियूं, ॿ चारि जेके हिकमत मिलियूं आहिनि उहे जेके असांखे ॾियणु घुरिजनि ऐं समूरनि क़ौमी कारकुननि खे, दानिशवरनि खे, हारी, पोजत, वकील, सियासी अॻुवाण, इन्हनि सभिनी खे मां चवां थो त सिंध जी जेका क़ौमी तहरीक आहे, जेको कुझु हुनखे करणु घुरिजे असीं न पिया कयूं, असीं कोहे परे बीठा आहियूं। ग़ुलामी गोलीअ जे रफ़्तार सां तेज़ीअ सां अॻिते जेको आहे सो वधे थी पई ऐं असीं जेके आहियूं उहे पोइ असांजी जेका ड्रोड़ आहे, असांजी जेका विखूं आहिनि से ॾाढियूं आहिस्ते आहिस्ते आहिनि। तंहिंजे करे मां सम्झां थो त सिंध जी क़ौमी तहरीक क़ौमी आज़ादीअ जे लाइ, सिंधू देश जे आज़ादीअ जे लाइ सियासी हिकमत अमली, जामे वाज़े चिटी सियासी हिकमत अमली ऐं रोड मैप जेको आहे उहो तय करे ऐं समाज खे, क़ौम खे ॾेई उन ते अमल करे। हिकिड़ो जेको सो बुनियादी नुक़्तो असांजो इहो आहे त क़ौमी आज़ादीअ जे लाइ वसी तर सियासी हिकमत अमली ऐं रोड मैप ॾियण जी ज़रूरत आहे। नंबर 2, क़ौमी आज़ादीअ जे लाइ हथियारबंद जदोजहद जी वसी जेका यानी जेको रोड मैप आहे, जेका हिकमत अमली आहे, जेका तनज़ीम आहे, जेको कुझु हुनजी लवाज़मात आहे, उनखे उहा ॾियण जी ज़रूरत आहे। क़ौमी आज़ादीअ जे लाइ आलमी सिफ़ारतकारी या डिप्लोमेसी जेका असीं चऊं था उहा वसी तर उहा ॾियण जी जेका ज़रूरत आहे। क़ौमी आज़ादीअ जे लाइ सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु आहे, जाइज़ इस्तेमालु, समूरा ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो, असां अॼु सोशल मीडिया जे ज़रिए सॼी दुनिया सां ॻंढियल आहियूं। इहा अवामी सिफ़ारतकारी आहे। तव्हां मां को बि सिंध में वेठो आहे, जेकॾहिं सिंध जे ग़ुलामीअ सां लाॻापियल 2 अखर संजीदगीअ सां लिखंदो, दुनिया ॾिसंदी। रियासत छा पई करे सिंध में, उते असां सां दरियाह ते कब्ज़ो कीअं आहे, असांजे ॿेलनि ते कब्ज़ो कीअं आहे, ज़मीनुनि ते कब्ज़ो कीअं पिया कनि, ॻोठ ख़ाली कीअं पिया कराइनि, समुंड जे किनारनि ते कीअं पिया कब्ज़ो कनि। ऐं हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त पंजाब चाहे थो त कराची ऐं सिंध जो जेको समुंड आहे उनखे बाक़ी सिंध खां कटे अलॻि करे ऐं हिन परे पासे खां सिंध जो जाबलू जेको इलाइक़ो आहे, यानी नूरियाबाद खां वेंदे परियां बलूचिस्तान जा जेके एरिया आहिनि, हेॾां नसबेलो आहे, परियां विचो सॼो जेको भागनाड़ीअ खां वञी डेरा बुटीअ तां, इहो असांजो जेको जाबलू पट्टी, परियां जेको बलूचिस्तान, इहो इलाइक़ो खणी वञी पंजाब, असां इहो समूरो पंजाब जेको आहे पंजाब करणु थो चाहे। जेको समुंड आहे सिंध जो, उहो जेको आहे सो पंजाब हुन ते कब्ज़ो करणु चाहे थो, जंहिंमें नस्ली गुरूहनि खे इस्तेमालु कंदा, बुनियाद परस्तनि खे इस्तेमालु कंदा। सिंध जो हे बददियानत तबिको जेको जागीरदार आहे, इहो उन में इस्तेमालु थींदो। इहा पंजाब जी साज़िश आहे जेका मां चवां थो त तमामु तेज़ीअ सां अमल थिए पियो। वॾी एशिया जी, बल्कि दुनिया जी वॾी छावनी आहे जेका कराची खां हेॾे ठट्टो, झिमपीर, नूरियाबाद, हेॾां शहर ताईं, इहो सॼो जेको इलाइक़ो आहे, इहा हिननि जी फौजी छावनी ठहे पई, जेका पन्नू आकल खां वॾी आहे। फौजी छावनियूं ठाहिनि पिया, जबलनि ते कब्ज़ा आहिनि। मां उते सिंध में हुउसि, जॾहिं मां सिंध में हुउसि त मूंखे उते कुझु माण्हू सिंधी असांजा मिलिया, कुझु इंजीनियर मिलिया। उन्हनि ॿुधायो त खेनि कीअं अखियूं ॿधी, लाड़काणे मां अखियूं ॿधी फौजी गाॾियुनि में खणी इहे जेके जबल आहिनि, वॾा वॾा जेके जबल, इन्हनि में अंदरि अची वॾियूं सुरंगूं अथनि, मेलनि में किलोमीटर्स में अंदरि जेके सुरंगूं आहिनि, उन में असांखां बिजलीअ जो इलेक्ट्रिक जेको हुनजो कमु कराईंदा ऐं ख़बर न आहे त उन्हनि छा था कनि। यानी एॾी वॾी तादाद में ज़मीनुनि जी वालार, इहो त ॿिया मामला आहिनि त समुंड ते कब्ज़ो, ज़रई ज़मीन ते कब्ज़ो, दरियाह ते कब्ज़ो, जबलनि ते कब्ज़ो, रेगिस्ताननि ते कब्ज़ो, असां जेके आहियूं अञा पोइ ते वेठा आहियूं। असां अञा
सियासी रोड मैप जेको आहे उन ते क़ौम परस्त क़यादत इतफ़ाक़ कोन कयो आहे। जंगी हिकमत अमली जेका आहे उन ते, ऐं ज़ाहिर आहे जंग मुसलत थियल आहे, का बि क़ौम असां ग़ुलाम न करे आहियूं त असां वटि फ़ौज कान्हे का, हथियार कोन्हे को, जदीद ट्रेनिंग, जदीद हथियार, ऐं जंहिं दौर में असीं रहूं था, हे जेको दौर आहे, हिन दौर में, जदीद दौर में, जंहिंमें जंगी तौर ते आयरन डोम तव्हां ॿुधो हूंदो, इज़राइल जो जेको आहे सो मिज़ाइल खे रोकण जो जेको सिस्टम आहे, या ही जेको जदीद कंप्यूटर में ड्रोन टेक्नोलॉजी उन में असीं रहूं पिया, अलाए कहिड़ा कहिड़ा जेके जदीद हथियार निकिता आहिनि, बिना माण्हूअ जे ड्रोन उॾामे थो वञी, टारगेट खे हिट करे थो वञी, पंहिंजे ठिकाणे ते पहुचे थो। उन दौर में हिकिड़ी क़ौम आहे, तारीख़ी क़ौम आहे, जंहिं वटि जंगी हिकमत अमली कान्हे का, फ़ौज कान्हे का, असां ग़ुलामी न करियूं त फ़ौज कान्हे का। तारीख़ में बि शायदि असां धक इन करे खाधा आहिनि त असां, छाकाणि ज़रई समाज जे करे माण्हू हर जेको आहे पंहिंजे पंहिंजे ॿनी ॿारे में लॻो पियो हूंदो, पोइ कॾहिं हुकुमरान खे ज़रूरत पई त बिरादरियूं ईंदियूं, फ़ौज ॾींदियूं, वरी वरी ॿनी ॿारो कंदा। त ऑर्गेनाइज़ फ़ौज न हुजण जे करे असां तारीख़ में बि धिका खाधा आहिनि, ग़ुलामियूं बार बार असांजे मथां मुसलत थींदियूं रहियूं आहिनि। ऐं हाणे वरी वॾो मौजूज़ो इहो आहे त क़ाबिज़ पंजाबी फ़ौज खे सिंधी माण्हू वॾेरनि जी मार्फत सम्झंदा त इहा असांजी फ़ौज आहे। मूंखे हैरत आहे, पीस ऐं पघार जो मुकल को सोशल मीडिया ते ॾिठो आहे त भाई असांजी फ़ौज आहे, पंजाबी फ़ौज खे चए थो असांजी फ़ौज आहे। इहा साॻी पंजाबी फ़ौज कल्ह अंग्रेज़नि जे चवण ते असांजे हुरनि सां विढ़ी, कंहिं बमबारी कई हुर तहरीक जे ख़िलाफ़, कंहिं असांजा हुर जेके आहिनि आज़ादी पसंदि माण्हू शहीद कया, पंजाबी फ़ौजी आहिनि, अंग्रेज़ त चंद आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो त बुनियादी तौर ते असां सिंधी माण्हू जेका असांखे जेका हिकमत अमली तइ करणी आहे, त असां सियासी रोड मैप ठाहे पंहिंजे माण्हुनि खे ॾियूं। ऐं ईअं कोन्हे त हे जेका पुरअज़म जदोजहद आहे, जो मतिलबु आहे त भाई जस्म मां पुरअज़म ॿियूं सभु शयूं ख़तमु थियूं, पुरअज़म जदोजहद ते असां लही आया आहियूं, ऐं जे मिली त मिली, न त घोरी जान जतन था, ईअं थोरी आहे। के दोस्त शायदि हिनखे ग़लति पिया सम्झनि। ऐं जस्मनि पहिरें ॾींहं खां असां इहो क्लियर क़ौम जेका रखंदा पिया अचूं त बाबा सियासी जदोजहद, क़ौमी मज़ाहिमत, आलमी सफ़ारतकारी, सोशल मीडिया, अॼु जे दौर में जेकॾहिं असां इन्हनि चइनी उन्हनि खे कंबाइन करे नथा हलूं, क़ौमी मज़ाहिमत तॾहिं थींदी जॾहिं पुरअज़म सियासी जदोजहद समाज कंदो। आम माण्हुनि खे तव्हां रोड ते विहारींदो त बंदूक ॾेई विहारींदो छा? थोरो सम्झ खां कमु वठो त जॾहिं दुनिया में ॾिसो, तुर्कीअ में फ़ौज जॾहिं जमहूरी जेका हुनजी हुकूमत जे ख़िलाफ़ फ़ौज थोरी कार्रवाई कई, उर्दगान जेको ऐलान कयो त बाबा हे पुगान मुंहिंजो घर था टुपनि, ऐं मुर्सी कयो, लखनि जे तादाद में माण्हू निकिरी फ़ौजनि खे ॻिचीअ मां वठी दसे उघाड़ो करे, बुछड़ो करे, लधो करे रोडनि ते आहियूं। इहा अथव पुरअज़म जदोजहद, छाकाणि हुनजो मुल्क हो ऐं सियासी हिकिड़ी जेका हुकूमत हुननि जी, उन्हनि खे उन्हनि राथो पिए त माण्हू निकिरी आया। छा उहा का गोरिला जंग हुई छा? पुरअज़म जदोजहद ई न। पर ॿियो मिसाल मां तव्हांखे ॾियां त जॾहिं यूक्रेन ते, हालांकि यूक्रेन मुल्क आहे, उनखे पंहिंजी आर्मी बि आहे, रूस जॾहिं यूक्रेन जे ख़िलाफ़ हमिलो कयो त रुगो यूक्रेन जी फ़ौज कान विढ़ी, यूनिवर्सिटी में उहे छोकिरियूं, नौजवान छोकिरियूं, छोकिरा, बुज़ुर्ग, उहे जेको शीशी जेको आहे पेट्रोल जी ठाहे उहे उन्हनि खे था चुटीनि। यानी उहा जेका हुननि जी पुरअज़म सियासी मज़ाहिमत चइजे, जदोजहद चइजे, उन यूक्रेन जे फ़ौज जूं जेके दिलियूं आहिनि, चवंदा 32 दिलियूं करे छॾियूं ऐं विढ़ी पिया। हेॾे वॾे रूस सां जेको दुनिया जो सुपर पावर जेको रहियो आहे, उन सां विढ़ी पिया। ऐं तस्वीरूं जेके तव्हां ॾिसंदो त उहे जेके उन्हनि जूं जेके नौजवान छोकिरियूं रोडनि ते अची वेही रहिया, माण्हू उन्हनि चयो त वतन असांजो, असीं हिनखे हमिलो तव्हांजो बर्दाश्त न कंदासीं। तंहिंजे करे माण्हू, सिंधी माण्हू, पुरअज़म जेका जदोजहद आहे, उनजो मतिलबु आहे त हज़ारनि जे तादाद में रोडनि ते निकिरी, ऐं इहे माण्हू सिंधी मुतालबो कंदे फ़ौजी कब्ज़ो जेको आहे
यलगार ऐं बदमाशी जेका असांखे क़बूल कान्हे, गोलियूं हलायो था त भली हलायो। इहा पुरअज़म जदोजहद आज़ादीअ जी मालिकी दुनिया ॾे पैगाम ईंदो त सिंधी माण्हू क़ौमी तहरीक सां गॾु आहिनि। सिंधी माण्हू क़ौमी आज़ादीअ जो मुतालबो था कनि, उन में पुरअज़म आहिनि। हज़ारनि जे तादाद में, हर ज़िले में हज़ारनि जे तादाद में जॾहिं माण्हू निकिरी आज़ादीअ जे मुतालबे ते बीहंदो ऐं जॾहिं उहो इनकार कंदो, ग़ुलामीअ जो, फ़ौजी कब्ज़े जो इनकार कंदो, वसीलनि जे फुलट थियण जो जेको आहे इनकार कंदो, सियासी जबर जो इनकार कंदो, उन वक़्तु जेको मज़ाहमतकार आहे न, उनजी 32 दिलियूं ठही वेंदियूं। तंहिं करे इहो अगरि कंहिं बि दोस्त जे ज़हन में आहे त वाह हे जेको जस्मम आहे न, पुरअज़म जो इहे पुरअमन थी विया, असां गेरा ॿेरा सां कोन वरिता आहिनि। जस्मम को हाणे गेरा पई ठाहे, अच्छा कबूतर ऐं बाबा उॾर कबूतर कबूतर कोंधा रहियूं, पर वसीतर क़ौमी हिकमत अमली उहो ॾियणु क़ौमी तहरीक जो ऐं क़ौमी क़यादत जो कमु आहे। इन करे मां रिपीट थो कयां त सियासी जामे हिकमत अमली रोड मैप, हथियारबंद जदोजहद जो रोड मैप, सिफ़ारतकारी जेका इंटरनेशनल आहे उनजो रोड मैप, सोशल मीडिया जो इस्तेमालु ऐं पुरअज़म जेका सियासी जदोजहद, माण्हू आम माण्हू पुरअज़म जदोजहद कंदो तॾहिं गोरिलो असांजो जेको आहे सो मज़ाहमत कंदो। इहो कॉम्बिनेशन जेको आहे इहो कमज़ोर थो थिए, तंहिंजे करे न असीं हिन पासे सफल थी सघूं था न हिन पासे सफल थी सघूं था। तंहिंजे करे ग़लतफ़हमी अगरि कंहिंखे बि आहे त उन अधु ॻाल्हि ॿुधी आहे, अधु सचु ॿुधो आहे, मुकमल सच इहो आहे त पुरअज़म जदोजहद जेका आहे उहा क़ौमी मज़ाहमत जे माउ जो किरदारु अदा कंदी ऐं जस्मम ईअं सम्झे थी। इन हवाले सां मां सम्झां थो त ॾाढी जेका ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे, उन में असांखे सिंधी समाज खे, सिंधी क़ौम खे मां बार बार चवां थो त जेसीं ताईं सिंध जी क़ौमी तहरीक जूं सियासी पार्टियूं, सियासी क़यादतूं, बाशऊर जेको क़ौमी वर्कर आहे उहो हिकिड़े प्लेटफॉर्म ते नथो अचे, उन वक़्त ताईं न असीं पुरअज़म जदोजहद करे सघूं था न क़ौमी मज़ाहमत करे सघूं था। ऐं हिन वक़्तु हीउ वक़्तु जेको आहे इहो वक़्तु आहे त हज़ारनि जे तादाद में सिंधी माण्हू हर शहर में, मां बार बार चवंदो रहियो आहियां, हिकिड़ो त बाबा इत्तेहाद, सभु क़ौमी पार्टियूं क़यादतूं, मां नाला थो खणा सभिनी जा, त जसकम शहीद बशीर ख़ान जी पार्टी, सनान ख़ान कुरैशीअ खे बि मां बार बार चवंदो रहियो आहियां, असलम खैरपुरी, रियाज़ चांजो, नवाज़ ख़ान ज़ोर, साईं ख़ालिक जुणे जो, अमीर भंबरो, इनाम सिंधी, जेके बि असांजा आहिनि क़ौम पर सॻवान, उन्हनि सभिनी खे चवां थो त या इत्तेहाद कजे या वरी क़ौमी वर्कर जेको आहे उहो क़ौमी मज़ाहमत सियासी जदोजहद जो जेको आहे भरिजल थी बीहे। छाकाणि त ग़ुलामी जेका आहे सा आदमबू कंदी सॼी सिंध में गोलीअ जे रफ़्तार सां वधे थी पई। क़ौमी जदोजहद जेका आहे उहा असां नंढड़नि नंढड़नि जेको आहे सो हिकिड़ो त गुरोहनि में विरहाइजी विया आहियूं, ॿियो रियासत ऐं झंडाऊं थी ॾिए, केॾी महिल कंहिं सहाफ़ीअ खे शहीद थी करे, केॾी महिल धाड़ियल कंहिं माण्हूअ खे खणी था वञनि, दानिश्वर खे, उनखे जेको आहे शहीद था कनि, असांखे वरी ओॾे पिटको लॻी थो वञे हलियो। यानी अणसिधी तरह रियासत असांखे पंहिंजे आङुरियुनि ते थी पई नचाए। तव्हां क़ौमी आज़ादीअ जे लाइ वसी तर इत्तेहाद न जोड़े सघो, सिंधी समाज, सिंधी क़ौम, सिंध जी क़ौमी तहरीक, क़ौमी कारकुन। तंहिंजे करे मां सम्झां थो त अॼु जो जेके मुंहिंजो पैगाम आहे, जेको मुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि, उहे सिंधी क़ौम खे मां अपील थो कयां, क़ौमी क़यादतनि खे, क़ौमी कारकुननि खे त इत्तेहाद करे ऐं पुरअज़म सियासत जेका आहे, यानी इनकार करे सिंधी क़ौम हज़ारनि जे तादाद में वेही, तव्हां हैदराबाद में वियो, कराची में वियो, लाड़काणे में, सखर, घोटकी, हर ज़िले में वेही रहो त असां इनकार था कयूं उन ग़ुलामीअ जो, फ़ौजी जबर जो। ज़मीनुनि ते जेका फ़ौजी वालार आहे, इन फ़ौजी वालार जे ख़िलाफ़ु जेकॾहिं हज़ारे माण्हू निकिरी अचनि, ऐं दुनिया में ॾिसो हर क़ौम को बि अहिड़ो वाक़ियो थिए थो त लखे माण्हू था निकिरी अचनि। अफ्रीका जहिड़ा जेके मुल्क आहिनि उन में बि लखे माण्हू डांसूं कंदा, पुरअज़म क़ौमी गीत जेके हुननि जा उहे चवनि था, यूरोप में, सॼी दुनिया में। ऐं असांजे ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो आहे, उन में बि असां हज़ारे, सिर्फ़ु आख़िरी जेको भेरो शहीद बशीर ख़ान ऐं क़ौमी सलाम हुजे,
उन कराचीअ में इहे हज़ारे लखे माण्हू गॾु कया, उन खां पोइ किथे आहिनि ॿिया माण्हू? ऐं तव्हां ॾिसो त जॾहिं बशीर ख़ान लखे माण्हू गॾु कंदो हो त मज़ाहमत जो रुख़ बि तव्हांखे सम्झ में ईंदो हूंदो। ईअं कोन्हे त मज़ाहमत कान थी आहे, असां हिक ॿिए जा भरिजल आहियूं। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ऑन दी रिकॉर्ड थो तव्हांखे मां चवां त हे जेका सिंध में क़ौमी मज़ाहमत जेका हुई, मूंखे यादि आहे अॼु बि सिंध जो हिकिड़ो नाले वारो दानिश्वर आहे, उन जे हथां शहीद बशीर ख़ान मैसेज करायो ऐं उन चयो त तव्हां जेकॾहिं मज़ाहमत खे तिखो था कयो त मां हिन सियासी अमल खे तेज़ कंदुसि ऐं मां तव्हां सां गॾु आहियां। ज़ाहिर कहिड़ियूं बि शयूं माना माण्हुनि खे ख़बर हुजे, पर अंदरूनी तौर ते इहो हिकिड़ो जेको असांजो अण रिटन जेको चइबो आहे न पैक्ट हो त पुरअज़म सियासी अमल जस्कम शहीद बशीर ख़ान चयो त मां जेको आहे सो कंदुसि ऐं तव्हां मज़ाहमत कयो, ऐं ॿई शयूं गॾोगॾु थियूं पिए त सिंधी समाज अलाए किथे पहुतो हो। पर पोइ हाणे हिन महिल छा सूरत हाल आहे? जे सियासी अमल सियासी हिन जदोजहद मां पुरअज़म जदोजहद निकिरी थी वञे त मज़ाहमत कमज़ोर थी थिए। सो मां सिंधी क़ौम खे, सिंध जे सियासी धुरियुनि खे, सियासी अॻुवाननि खे चवां थो त रोड मैप ठाहियो, सिंधी समाज खे रोड ते वठी अचो, हथे ख़ाली। ज़ाहिर आहे माण्हू गोरिला न आहिनि हूंदा, हितां जी ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे? पुरअज़म जदोजहद जो मतिलबु आहे त माण्हू आम पब्लिक जेकॾहिं असांजो साथ ॾींदी, मिसाल सिंध जा माण्हू चवनि था त बाबा जस्कम चेयरमैन गुरफत, असीं लखनि जी तादाद में तव्हांजे कंहिं बि सियासी फ़ैसिले जो हिसो थियणु चाहियूं था, हुकुम कर छा कंदे? छा कबो? हुनखे चइबो त तव्हां सिंधु देश जो नारो खणी कंहिं बि रोड रस्ते ते वेही रहो, बाक़ी कमु जेको आहे न उहो वॉलेंटियर जेके उहे पाण कंदा। तंहिंजे करे शयुनि खे गॾायो न, गुमराह न थियो। माण्हुनि जो कमु आहे पुरअज़म सियासी जदोजहद करणु, वॉलेंटियरनि जो कमु आहे जेको हुनजो कमु आहे उहो पाण कंदा। तंहिंजे करे असांखे सियासी इतिहाद करण जी ज़रूरत आहे। ऐं ग़ुलामी जेका आहे, ऐं ग़ुलामी ॿचा बि ॼणिया आहिनि, जागीरदार जे सूरत में, नस्ल परस्त जे सूरत में, गुमराह थियल जेके उन्हनि टोलनि जे सूरत में, इहे ॿचा आहिनि जेके हिन ग़ुलामी जा आहिनि, रियासत जा ॿचा आहिनि। ऐं असां इतिहाद, पुरअज़म जदोजहद ऐं क़ौमी मज़ाहमत जे बजाए असीं वरी पाण बि मुंतशिर पिया थियूं। नंढा नंढा टोला, नंढा नंढा ग्रोह, नंढड़ा नंढियूं अनाऊं असांजूं, उन अनाउनि खे ख़तमु कयो। सिंधु देश जी आज़ादी जे लाइ मां वरी रिपीट थो कयां, को बि गुमराह न थिए, क़ौमी कारकुन हुजे या दानिश्वर हुजे, गुमराह न थियो। जस्मम जेका आहे उहा पुरअज़म सियासी जदोजहद जेका आहे ऐं क़ौमी मज़ाहमत, तव्हांखे कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई आहे जेको बि गुमराह थियो आहे, हिकिड़ी ॻाल्हि न आहे। पुरअज़म सियासी जदोजहद, क़ौमी मज़ाहमत, आलमी सफ़ारतकारी ऐं सोशल मीडिया जो इस्तेमालु, इन खे असीं पंहिंजे आज़ादी जे लाइ, सिंधु देश वतन जी आज़ादी जे लाइ गॾियल तौर ते इस्तेमालु कयूं। मां सम्झां थो त क़ौमुनि खे दुनिया जी का बि ताक़त ग़ुलाम रखी नथी सघे ऐं असांखे बि ग़ुलाम रखी न सघंदी। तव्हां सभिनी जी महिरबानी। जीअं सिंधु देश, जीअं साईं जी